एचआरजेडीयू न्यूज़ जी रिपोर्ट ते एसएसपी कंबर जो एक्शन। गूंगे अब्दुल जब्बार के बरहना करे तज़लील कंदड़ जमादार बानो खावड़ के सस्पेंड करे क्वार्टर घाट करे छडियो। तफ़सीलात मुताबिक गाजी खावड़ पुलिस जो जमादार बानो खावड़ जंहिं वडेरन जी वंगार वहंदे मज़लूम गूंगे शख्स अब्दुल जब्बार जी दाढ़ी खां वठी बरहना करे वहशियाणो तशद्दुद कयो, हिन ज़ालिम जमादार के काल एसएसपी कंबर सस्पेंड करे क्वार्टर घाट करे छडियो आहे। एसएसपी साहब जिन जे अड़े वक्तायते एक्शन के असां सलाम पेश करियूं था। एचआरजेडीयू न्यूज़ जिते करप्ट पुलिस एहलकारन जे ज़ालिमाना फैसलन के वाइखो करे थी, उते एसएसपी कंबर जे इन्ही फैसले के भी साराहे थी। बहतरीअ जे इन्ही अमल ते एचआरजेडीयू न्यूज़ जी पूरी टीम के मुबारकबाद। तव्हांजी मेहनत कंहिं मज़लूम के इंसाफ ॾियारियो ऐं गूंगे अब्दुल जब्बार जी तज़लील कंदड़ पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुतो। किरमनाज़, एचआरजेडीयू न्यूज़, हैदराबाद।